बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतूनि वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन। इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति फलहुम अज्रुन गैरु ममनून। फमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन। अलैसल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही बहके बनी फातिमा किबर कोले ईमा कुनी खातिमा। अगर दावतम रद कुनी वर कबूल मनो दस्तो दामाने आले रसूल। तमाम नाज़रीन खे ॾिसंदड़नि खे जिते ते ॾिसो पिया सभिनी खे एहतशाम अफ़ज़ल जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु माशाअल्लाह उहो भलारो ॾींहुं रमज़ान मुबारक जो 27 रमज़ान मुबारक अॼु असां अख़्तियार कयूं पिया पाकिस्तान में। ऐं जेको सॼो वेंदो आहे त लैलतुल क़द्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आलिशान आहे त तव्हां 21 रातूं जेके आहिनि उन में असांखे लैलतुल क़द्र खे तलाश करणो आहे। कुझु साहबी अर्ज़ु कनि था त या रसूल अल्लाह अवां अलाह जा हबीब आहियो, तव्हांखे सभु ख़बर आहे, तव्हां असांखे ॿुधायो त उन 21 रातियुनि मां उहा कहिड़ी राति आहे अफ़ज़ल जेकी लैलतुल क़द्र जी राति आहे। त मुंहिंजा महबूब काइनात जा सरदार साहबिन खे वरी इहो चयो त तव्हां उन में तलाश कयो, 21 राति में तलाश करणो आहे। जॾहिं हुन घणो चयो त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साहबियो एतिरो तव्हां चओ था त मां तव्हां इहो ॿुधाइणु चाहियां थो त जॾहिं न मां नमाज़ जी हालत में हुजां, मस्जिद में हुजां ऐं मथां बारिश जारी आहे, उन बारिश जे दौरान जेको मुसलो आहे, जाइ नमाज़ आहे, उहा सॼी उन पाणी में, उन मटी में, उन गप में थी वञे, सॼो पुसाइजी वञे मुसलो जाइ नमाज़, त उहा सम्झी वञिजो त उहा लैलतुल क़द्र जी राति आहे। साहबी जॾहिं 21 राति शुरू थियनि थियूं त 21 जी राति आहे, 23 जी राति आहे, 25 जी राति आहे, 27 जी राति आहे, 29 जी राति आहे। सभिनी रातियुनि में जॾहिं तलाश करणु शुरू कनि था, गोया के सभु रातियूं 21 रातियूं गुज़रंदियूं वयूं। जॾहिं 27वीं राति बीहे थी त उहो साॻियो मंज़र ॾिसनि था पंहिंजे अखियुनि सां। किताब लिखनि था त साॻियो मंज़र अचे थो ऐं ॾिसनि था त उहा साॻी राति अची वई आहे, बारिश शुरू थी वई आहे ऐं मुंहिंजा सरकार नमाज़ जी हालति में आहिनि ऐं उहो मुसलो जेको आहे उहो मिटी में थी वियो आहे। पोइ सम्झी विया त उहा राति कहिड़ी आहे, उहा राति हुई 27 रमज़ान मुबारक जी राति आहे। सो इनशाअल्लाह अॼु असां 27 रमज़ान मुबारक लैलतुल क़द्र जंहिंखे शब क़द्र बि आहे चवंदा आहियूं। सो अॼु उन हवाले सां अॼु जो प्रोग्राम में असां डिस्कस कंदासीं। ऐं अॼु असां तमामु बहितरीनु महिमान बि रोज़ानो वांगुरु अॼु बि गॾु आहिनि, जिन सां अॼु मौज़ू जेको आहे असांजो उन हवाले सां डिस्कस थींदी। रोज़ानो वांगुरु अॼु बि असां सां गॾु आहिनि डॉक्टर प्रोफेसर इमामुद्दीन साईं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। महिरबानी अल्हम्दुलिल्लाह सही आहे। अल्लाह जो शुक्र। रमज़ान जो महीनो कीअं गुज़रे पियो माशाअल्लाह। बस तव्हांजी दुआ सां हाणे ईअं खणी चऊं त कुझु ॾियार बची विया, बिल्कुलु आख़िरी लम्हात आहिनि, आख़िरी लम्हात आहिनि, असांजा हली रहिया आहिनि।
जी। ऐं उन सां गॾोगॾु असां सां अॼु आहिनि साईं जनाब मुफ़्ती जान मोहम्मद एम इस्लामियात एंड MA अरबी। साईं जन खे बि असां वेलकम चऊं था। भलीकार साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे बिल्कुलु ऐं इंशाल्लाह तव्हां सां बि अॼु डिस्कस कंदासीं। इंशाल्लाह त जी नाज़रीन, त मूंसां गॾु आहिनि सैयदा अरीज अमजद। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त असां अॼु जी राति गुज़ारीसीं 27वीं शब जीअं एहतिशाम ॿुधायो त जेका 27वीं रमज़ान आहे लैलतुल क़द्र बि थी सघे थी ऐं उमेदु आहे त अल्लाह ताला असांजी इबादतुनि खे क़बूल फरमायो हूंदो। असां सां गॾु मुख़्तलिफ़ सेगमेंट्स हूंदा असांजी ट्रांसमिशन में। सना ख़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हूंदा ऐं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं हमदे बारी ताला सां। असांजा गॾु जेके नातख़्वां मौजूदु आहिनि मां उन्हनि जी तरफ़ वेंदमि। जनाब मोहतरम अशफाक बशीर अहमद साबरी, अस्सलाम वालेकुम। ऐं उन सां गॾु असां सां ॿी नातख़्वां बि मौजूदु आहे मैमूना बतूर, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ हमदे बारी ताला सां कंदासीं। असां सां गॾु महिमान मौजूदु आहे जनाब मोहतरम अशफाक बशीर अहमद साबरी। हमदे बारी ताला का नजराना पेश करेंगे। या अल्लाह या अल्लाह या दुनिया जब पानी को तरसे रिमझिम बरखा बरसे। दुनिया जब पानी को तरसे रिमझिम बरखा बरसे। हर एक पर रहमत की नजर है या अल्लाह या अल्लाह। हर एक पर रहमत की नजर है या अल्लाह या अल्लाह। रात ने सर जब अपना छुपाया चूड़ियों ने फिर गीत सुनाया। रात ने सर जब अपना छुपाया चूड़ियों ने फिर गीत सुनाया। नगमा बादे नसीम सहर है या अल्लाह या अल्लाह। नगमा बादे नसीम सहर है या अल्लाह या अल्लाह। बख्श दे तू हम सबको मौला, वास्ता तुझको
उस प्यारे का। बख्श दे तू हम सबको मौला, वास्ता तुझको उस प्यारे का जो सब नबियों का सरवर है। या अल्लाह हो, या अल्लाह हो, जो सब नबियों का सरवर है। या अल्लाह हो, 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 या अल्लाह, अल्लाह या अल्लाह हो। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। सुभान तमामु बहितरीन हमदे बारी ताला तमामु बहितरीन आगाज़ थियो आहे। ऐं नाज़ ॿुधाईंदो हलां त असां सां हिन प्रोग्राम में जन ताउन कयो आहे तलो कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, हमदर्द, उन खां पोइ आहे बेग पार्लर असां सां गॾु आहे, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि, सूफ़ी दस्तरखान आहे, ऐं उन खां पोइ मरहबा गुल बहार आहे, ऐं शौकत खानम ऐं लज़ीज़ा फर्स्ट स्टेप शूज़, फोटाइल, फलक राइस आहे, हाशमी इस्मगोल आहे, ऐं बोना पपा आहे। तो तमामु इन्हनि जा शुक्रगुज़ार हूं जिन असां ताउन कयो आहे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं असां सां गॾु किचन में हलंदासीं त अली भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? तबियत अल्लाह सही जा आहे? करम आहिनि। सभ खां पहिरियां सताज़मी शब तव्हांखे मुबारक हुजे ऐं जेके असांखे सभु ॾिसनि पिया ख़ैर मुबारक। उन्हनि खे मुबारक हुजे। ॿियो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? सभु रब जा करम आहिनि। इहे होटल जे किचन में तव्हांखे मां भलीकार चवां थो। अॼु बि 2 रेसिपियूं आहिनि। तलो जे तावन सां असां वटि 2 रेसिपियूं तयारु थींदियूं आहिनि। ज़ाहिर सताज़मी शब आहे त हर घर में माशाल्लाह किथे मिठो आहे, किथे चांवर आहिनि, किथे बिरयानी आहे, किथे छा आहे। त अॼु मां बि हिकिड़ो शीरो ठाहींदुसि, मिठो जेको हलवो चवंदा आहिनि जंहिंखे, ऐं हिकिड़ो मुर्गी जो पुलाव। ऐं 2 रेसिपियूं इंशाल्लाह मुर्गी जो पुलाव या शीरो जेको था ठाहियो पिया जी, अॼु इहो हिकु न हिकु मां तव्हां सां हेल्प अची कराईंदुमि इंशाल्लाह। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, मोस्ट वेलकम। ऐं तव्हां ज़रूरु अचिजो ऐं इन बहाने तव्हां सां कचहरी बि थी वेंदी। अॼु इंशाल्लाह कचहरी कयूं त मां जी, अॼु किरण खे मिस कयूं पिया, अॼु न आहे। हा तो किरण अॼु तव्हां अचिजो ज़रूरु। उन्हनि जी कमी में जेका आहे असांखे महसूसु हूअ असां सां गॾु ई आहे पर प्रोग्राम में जी 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 बिल्कुलु। सो ठीकु आहे। तव्हां पंहिंजी जेकी रेसिपी आहे तव्हां पंहिंजी तयारी तरफ़ हलो त प्रोग्राम खे नाज़े सां अॻिते वधाईंदासीं। अॼु जीअं मां ॻाल्हि करे रहियो हुउमि इंट्रो में त अॼु 27 रमज़ान मुबारक आहे। सभ खां पहिरियां त मां डॉक्टर साहिब तरफ़ अचां थो, उन खां पोइ वरी मुफ़्ती साहिब तरफ़ ईंदुसि। हिकिड़ो क्वेश्चन हूंदो पर मां ॿई तरफ़ ईंदुसि। ठीकु आहे साईं? सभ खां पहिरियों क्वेश्चन इहो हूंदो 27 शब जेको पाण लैलतुल क़द्र, शबे क़द्र 2 नाला अचनि था। ठीकु आहे? पहिरियां त असांखे इहो ॿुधायो त लैलतुल क़द्र शबे क़द्र में छा फ़र्क़ु आहे? साईं जज़ाकल्ला, वॾी महिरबानी। अल्लाह सुब्हानो व तआला जो तमामु घणो शुक्र कजे। सभई मुस्लमान जो शुक्र कनि त असांखे ज़िंदगियुनि में हिकु दफ़ो ॿीहर अल्लाह रब्बुल आलमीन हीअ अज़ीम राति, हीअ अज़ीम महीनो, वरी उनजी हीअ अज़ीम राति जेका आहे असांखे अता फरमाई। ऐं लैलतुल क़द्र या शबे क़द्र साॻी ॻाल्हि आहे। ईअं आहे त लैला जेको आहे न अरबीअ में राति खे चइजे थो पियो। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। क़ुरान करीम में जेका सूरह क़द्र नाज़िल थियल आहे त उन में इन राति खे अरबीअ में लैलतुल क़द्र कोठियो वियो आहे। पर उन जो ई असां पंहिंजी ज़बान में फ़ारसीअ में उर्दूअ में तर्जुमो कंदा आहियूं शबे क़द्र। के माण्हू उनखे क़द्र वारी राति बि चवंदा आहिनि। त राति या शब या लैला इहे सभु हिकिड़े ई मतिलबु मां हिकिड़ी ॻाल्हि चई सघिजे थी पई। त उन हिसाब सां लैलतुल क़द्र ऐं शबे क़द्र जेका आहे उहा ई बाबरकत राति आहे जंहिंजे लाइ अल्लाह सुब्हानो व तआला क़ुरान करीम में फरमायो त इहा हिकु राति 1000 महीननि जे इबादत खां बहितर आहे। जेको माण्हू इन राति में इबादत कंदो त गोया के उन 1000 महीननि खां वधीक जेको आहे सो इबादत कई। जेको अगरि असां काउंटिंग में अचूं त तक़रीबन 83 साल जो वक़्तु थिए थो पियो इन में। त वॾी ॻाल्हि आहे। अच्छा साईं, क़ुरान हदीस जी रोशनी में बि तव्हां कुझु असांखे ॿुधाईंदा लैलतुल क़द्र जी अहमियत, लैलतुल क़द्र जी फज़ीलत? लैलतुल क़द्र तमामु वॾी राति आहे ऐं जीअं त मां ॿुधायो त इन जी अहमियत जे लाइ इहा शइ काफ़ी आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला इन राति जी अहमियत जे लाइ पूरी सूरत नाज़िल कई आहे।
सुभान अल्लाह। इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर सुभान अल्लाह। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलाइल फ़ज्र। अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमाए थो असां क़ुरान करीम खे लैलतुल क़द्र में नाज़िल फ़रमायो, माना इन राति में नाज़िल कयोसूं, नाज़िल करणु शुरू कयोसूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र उहा राति आहे बाबरकत जेका हिकु राति 1000 महीननि खां वधीक बहितर आहे। सुभान अल्लाह। ऐं इन ई सूरत में अल्लाह साईं फ़रमाए थो त इन राति में जेको आहे न अल्लाह जा मलाइक फ़रिश्ता जेको आहे सो नाज़िल थियनि था ऐं जेको आहे सो उहे माण्हुनि जेके इबादत करण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे दुआ सलाम कनि था पिया। सॼी राति इहो सिलसिलो हले थो पियो हता के वञी करे फजर जो वक़्तु दाख़िल थिए थो पियो। त इन जी तमामु घणी अहमियत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो इन राति जे लाइ ॾाढो तमामु घणो जेको आहे सो एहतमाम फ़रमाईंदा हुया, पाण जाॻींदा बि हुया ऐं पंहिंजे घर वारनि खे बि जाॻराईंदा हुया ऐं तमामु सहाबा किराम खे इन जी तलक़ीन कंदा हुया त बाबा इन राति खे ॻोल्हियो, इन राति में इबादत कयो, वधि खां वधि जेको आहे न इन राति खे क़ीमती बनायो। त अगरि असां क़ुरान ऐं हदीस ॿिन्ही पासनि सां ॻाल्हि कयूं त इन राति जी तमामु घणी अहमियत आहे। ऐं सची ॻाल्हि इहा त इहो मुसलमाननि खे या उम्मत मुहम्मदिया अला साहिब हस्सलातु व तस्लीम खे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां हिकिड़ो क़ीमती तोहफ़ो अता थियल आहे। छो त इहो जेको रिवायतुनि में अचे थो पियो त सहाबा किराम जे साम्हूं जॾहिं इन शइ जो ज़िक्र थियो त पहिरियुनि उम्मतुनि जूं वॾियूं वॾियूं उम्मतूं वॾियूं वॾियूं उमिरियूं ऐं ॼमारूं हूंदियूं हुयूं, 1000 साल 1500 साल जीअंदा हुया। त उन्हनि जे दिलि में हिकिड़ो रश्क पैदा थियो त उहे केॾा ख़ुशि नसीब हुया जो वधीक उमिरि जे करे वधीक इबादत कंदा हूंदा। असांजी त उमिरि मुख़्तसर आहे त उन ते अल्लाह सुब्हानहु व तआला हीअ राति अता फ़रमाई त ठीकु आहे तव्हांजी उमिरि घटि आहे पर हीअ राति मां तव्हांखे ॾियां थो, जेको इहा राति पाईंदो त उनखे हिकिड़ी राति जे बदिले 83 साल रातिनि जो इबादत जो सवाबु मिली वेंदो। सुभान अल्लाह। सुभान सो इहा आहे सिलसिलो। असां सां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि मैमूना बतूल, मां उन जी तरफ़ ईंदमि ऐं उन सां गुज़ारिश कंदमि त नातिया कलाम पेश करे असांजी ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। क्या खबर क्या सजा मुझको मिलती, क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली, फर्दे इस्या मेरी मुझसे लेकर काली कमली में अपनी छुपा ली, वो अता और हम भी नहीं टलने वाले, वो अता करने वाले और हम भी नहीं टलने वाले, जैसी ड्योड़ी वैसे भिखारी, जैसा दाता है वैसे सवाली, परदेसिया मेरी मुझसे लेकर काली कमली में अपनी छुपा ली, मैं गदा हूँ मगर किसके देखा, वो जो सुल्तान कोनो मका है, मैं गदा हूँ मगर किसके देखा,
जो सुल्तान कोनो मकां है, ये गुलामी बड़ी मुस्तनद है, मेरे सर पर है ताज बिलाली, ये गुलामी बड़ी मुस्तनद है, मेरे सर पर है ताज बिलाली। मैं मदीने से क्या गया हूँ, जिंदगी जैसे बुझ सी गई है, मैं मदीने से क्या गया हूँ, जिंदगी जैसे बुझ सी गई है, घर के अंदर फजा सोनी सोनी, घर के बाहर समा खाली खाली, मैं फकत नाम लेवा हूँ उनका, उनकी तौसीफ मैं क्या करूँगा, मैं ना इक़बाल खुसरो न सादी, मैं ना कुदसी ना जामे ना हाली, क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली, फर्दे इस्यां मेरी मुझसे लेकर काली कमली में अपनी छुपा ली। सुभान अल्लाह माशाल्लाह अच्छा अरीज खूबसूरत अंदाज में पेश करे रहे कुछ हो। ख़ास टाइम थे पियो, जी, जी। ब्रेक जो टाइम आहे जी, पोइ जी, खां पोइ बिल्कुलु, वरी नाज़रीन नंढी ब्रेक वठूं था, ब्रेक खां बाद में वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। केॾा न मुंहिंजी ॾिसंदा रहो अफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदी तव्हां चऊं था ऐं असांजे होटल जे किचन में आहियूं ऐं तलो जे ताउन सां जेके असां सां अॼु रेसिपी तयारु थींदियूं ऐं अली भाई अॼु किचन में तव्हां ॾिसंदा हूंदा रोज़ानो अगरि नाज़रीन अॼु सोचंदा हूंदा त अॼु किचन में को ॿियो चेंज बीठो आहे होस्ट। सो असांजी किरण मीरा जो कुझु मसरूफ़ियात जे करे, छो जो ॾींहं बि ईद जा वेझा लॻा पिया आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त शॉपिंग इलाही उरूज ते हूंदी आहे, मसरूफ़ियात जे करे हू अॼु हिते न पहुची सघी आहे। सो अॼु मां किचन में मौजूदु आहियां ऐं मां इहो प्रॉमिस कयो, वाइदो कयो, पर फाइनली मुंहिंजो वाइदो पूरो थी वियो अॼु। त साईं अली भाई जी बिल्कुलु तव्हांखे मोस्ट वेलकम कयां थो ऐं बाक़ी तव्हां वाइदो कयो, अॼु वाइदो तव्हां पूरो कयो आहे ऐं जेसीं मुंहिंजो रेसिपी ठहंदो तेसीं तव्हांखे गॾु रहणो आहे। जी जी त बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको असांजो पुलाउ तयारु थी रहियो आहे। त बसर मां ॻाढ़ा कया हुआ तक़रीबन 2 चम्मच तलो कुकिंग ऑइल में, हाणे थोरा तलो कुकिंग ऑइल मां अञा विझंदुसि, हिन में 2 खां 3 चम्मच विझंदुसि, छो जो तलो कुकिंग ऑइल तमामु बहितरीनु ऑइल आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऑइल आहे। असांजे घरनि में तक़रीबन तलो कुकिंग ऑइल ई हलंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ज़बरदस्तु आहे ही, हिन में हीक बिल्कुलु न ईंदी ऐं माशाल्लाह तॾहिं त ॿार असांजा माहिरनि खे चवंदा आहिनि मां तलो में पकावा में सिहत तव्हां हेॾां अचो त मां हेॾां अचां,
मां पंहिंजो प्रॉमिस पूरो करणो आहे रोज़े में मां चयमि त मां तव्हां सां का न का रेसिपी हिकिड़ी जी, तयारु जी, जी, कंदुमि जी, हा, कुझु त तव्हां- हथु वंडरायां हा, न। बिल्कुलु बिल्कुलु त सुभाणे पोइ वरी नाज़ी चवंदासीं यार चयमि भई तव्हां चवंदा हो रोज़ानो एतिरा ॾींहं गुज़री विया, अॼु चिकन पुलाव ठही रहियो आहे। पुलाव ठही रहियो आहे असांजो तलो जे ताउन सां। ताउन सां ठही रहियो आहे। ऐं उन खां अलावा वरी मिठे में जेको पाण चवंदा शीरो, यार ॾाढो गरम आई त। जी जी हाँ? जी, तव्हां आहे। हिन पासे अचो। अच्छा ठीकु आहे। जी जी, मां ॿुधाईंदो हलां त बसर ॻाढ़ो करे तक़रीबन 3 खां 4 चम्मच ऐं 2 चम्मच मां हाणे तलो विधो त उन खां पोइ जेको आहे थूम अदरक ऐं सावा मिर्च पीठल उन्हनि जो पेस्ट में विझी सही। मुर्गी खे सुठे तरीक़े सां भुञियो अथमि। हाणे जेको आहे हिन में तक़रीबन ही टमाटा 2 विधा अथमि। टमाटा जॾहिं मां ॻरी वेंदा हुन खां पोइ मां थोरो मसाला विझंदुसि। मसाला पोइ विझी करे पोइ वरी आख़िर में चांवर विझिबा। आख़िर में चांवर विझी पोइ दम ते रखे छॾींदासीं ऐं हुन खां पोइ वरी ॿी रेसिपी तयारु कंदासीं। ॿियो वरी असांजो आहे मिठे में अॼु नाज़रीन आहे शीरो। जी जी, ऐं उनखे मां जेको आहे नंढे हूंदे खां चवंदो आहियां सीरो, पर सीरो। असल अल्फाज़ आहे शीरो। ठीकु आहे, त उहो शीरो बि इनशाला असांजे हिन किचन में अॼु तयारु थींदो। सतावीह शब में अदा जिथे बि तव्हां हर घर में वेंदव न तव्हांखे अली भाई हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि आहे जी साईं, तव्हांखे पुछूं पिया त नंढड़ा हूंदा हुआसीं त 27 जॾहिं ईद थींदी हुई न त उन खां पोइ छा कंदा हुआसीं, घरनि में हिक ॿिए खे जी। शीरो हूंदो आहे या बिल्कुलु। सयूं हूंदियूं आहिनि, डिस्ट्रीब्यूट इहो कंदा हुआसीं, डिस्ट्रीब्यूट बिल्कुलु। कंदा हुआसीं। हा बिल्कुलु। त त हींअर बि इहो रिवाजु आहे, तव्हां अपार्टमेंट्स में रहंदा आहियो, तव्हांखे हर घर मां तव्हांखे ख़बर आहे शाम जो राति जो हा। हर घर मां हिकिड़ी प्लेट सजी ईंदी, हा। जंहिंमें टिकियूं ठहियल हूंदियूं आहिनि ऐं क़िस्म क़िस्म जा हलवा। हा। बिल्कुलु इहो ऐं घणा असांजा जेके महाजिर हज़रात आहिनि उन्हनि में घणो हूंदो आहे, असां में बि हूंदो आहे, पर हुते घणो उन्हनि वटि हूंदो आहे। सो अॼु उहो शीरो बि तव्हांखे ठाहे ॾेखारींदासीं ऐं तव्हां गॾु हुजो हा, मूंसां फिल इंशाअल्लाह। वक़्तु असांजो चिकन में जेको पुलाव आहे जी। तव्हां स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा त हींअर असांजो चिकन जेकी आहे उहो जीअं चइबो आहे बोड़। जी जी, हुनजी बुनियादी थी रही हा, आहे, उन असांजी थी रही आहे। आधि ॻरी वेंदी हुन खां पोइ असां हा। चांवर विझंदासीं। साईं मुफ़्ती साहिबु अॼु फाइनली मां हिते अची वियुमि ॾाढी वॾी ॻाल्हि ऐं मां चयुमि त भला अॼु मां बि हथु वंडरायां भली ऐं पंहिंजो वाइदो जेको आहे पूरो करे छॾियमि फाइनली मां। हाणे हीअ रेसिपी तव्हांखे सिखणी आहे ऐं घर वञी असांजी भाभी खे ज़रूरु खाराइणी आहे। हा बिल्कुलु, इहो बहरहाल आहे ॾुखी ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखे सेखारियो पिया, स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा। जी। अमीर तव्हांजो सही पियो चवां त जंहिं घर पहुचंदासीं न त पोइ वरी चवंदा त जेको सिखी आहियूं पुलाव त असांखे बि खाराइजां, त इहो असां लाइ ॾुखी ॻाल्हि आहे। पोइ महफ़िलूं पढ़ूं या असां किचन संभालियूं। क़िस्मत सां कॾहिं कॾहिं। हा। अच्छा, मां मसालो विझी छॾां, हिन खां पोइ असां होॾे नात ते ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ओके, ॿुधाईंदो हलां हस्बे ज़ाइक़ा हिन में लूणु बसि 2 खां 3 जेके आहिनि मसालानि में वेंदा आहिनि। हस्बे ज़ाइक़ा हिन में लूणु वेंदो, पीठल धाणा आहिनि 2 चम्मच, हिकिड़ो चिकन क्यूब्स विधो आहे जेको थोरो असांजे ज़ाइक़े खे मज़ीद वधीक, कारा मिर्च आहिनि ऐं 1 चम्मच आहे गरम मसालो पीठल। हा। ये असां सुठे तरीक़े सां मसाले खे भुञे, असांजी मुर्गी हाफ डन थींदी, इन खां पोइ असां चांवर विझी हिनखे दम में रखे छॾींदासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ उन खां पोइ असां हींअर फिल वक़्तु हलूं था हेॾां। जी बिल्कुलु। अरीश तव्हांजी तरफ़ असां अचूं था। जी जी बिल्कुलु, असां सां गॾु जेके मुफ़्ती जान मोहम्मद साहब मौजूदु आहिनि, मां उन्हनि खां ज़रूरु हिकिड़ो सुवालु कंदमि त लैलतुल क़दर जी राति लाइ कहिड़ी ख़ासि दुआ सेखारी वई आहे ऐं उन दुआ जी अहमियत छा आहे? यकीनन इहा राति हिकिड़ी तमामु वॾी अहमियत वारी राति आहे। जीअं साईं मुफ़्ती साहिबनि जे हवाले सां ज़िक्र कयो आहे त इन राति जूं जेके बरकतूं आहिनि, जेका ख़ैर बरकत वारी राति आहे, इन जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फ़रमायो आहे। इन ई अहमियत जे पेश नज़र सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो त अल्लाह जा रसूल हीअ राति एॾी बरकत वारी आहे, इन में कहिड़ी दुआ असां पढ़ूं, असांखे का दुआ सेखारियो। तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जवाब में सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे इहा दुआ सेखारी, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुवुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़ाफ़ु अन्नी। ऐं अल्लाह यकीनन तूं बख़्शणहार ऐं मुआफ़ करण वारो आहीं, ऐं तुहिब्बुल अफ़्व ऐं तूं दरगुज़र ऐं मुआफ़ करण खे पसंदि करे थो, फ़ाफ़ु अन्नी असांखे बि मुआफ़ करे छॾ। छो जो माह मुबारक आहे, हिन में मग़फ़िरत आहे, जहन्नम खां आज़ादी जा जेके से इंसाननि खे अल्लाह तबारक व तआला आजो कंदो आहे। सो इन ई जे पेश नज़र इहा जेका बरकत वारी राति आहे, इन राति जी इहा अज़ीम दुआ आहे त राति जाॻींदे मुख़्तलिफ़ वज़ीफ़ा कबा, नफ़ल पढ़बा ऐं क़ुरान करीम जी तिलावत कबी, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो हलंदे फिरंदे इहा दुआ पढ़िजे। सो इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात आहिनि, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुवुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़ाफ़ु अन्नी। जी जी बिल्कुलु, इहो त तव्हां दुआ ॿुधाई, इन जी अहमियत छा आहे? इन जी अहमियत इहा आहे त इन दुआ जे अंदरि इंसानु जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे तमामु गुनाहनि जी मुआफ़ी घुरे थो।
उन जी मुआफ़ी जो तलबगार हूंदो आहे। सो यकीनन जीअं हिन महीने जे हवाले सां बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे त जेकर इहो महीनो गुज़री वञे केरु पंहिंजे पाण खे बख़्शाराए न सघे त उहो इंसानु इंतिहाई महरूम इंसानु आहे। सो इन खां बचण जे लाइ इहा दुआ तमामु ज़रूरी आहे। सो इंसानु क़द्र वारी राति में ऐं इन खां अलावा मुख़्तलिफ़ राति 21 जेकी बि रातियूं आहिनि उन में बेदार रहंदे बिलख़ुसूस क़द्र वारी राति जेका आहे उन राति में इहा दुआ पढ़े थो। इहा इन जी अहमियत आहे, इन जे ज़रिए सां इंसानु पंहिंजे गुनाहनि खे बख़्शाराए सघे। जी जी बिल्कुलु। जीअं त लैलतुल क़द्र जो ज़िक्र हली रहियो आहे त तव्हां मूंखे इहो बि ॿुधाईंदा हलो त लैलतुल क़द्र में तौबा, इस्तिग़फ़ार ऐं क़ुरान सां तालुक़ु मज़बूत करण जी कहिड़ी अहमियत आहे? बिल्कुलु यकीनन ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सीरत आहे, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जो जेकर मुतालो कजे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ई रमज़ान शुरू थींदो हो उन में इहे सभई कम तमामु वधीक कसरत सां कंदा हुआ। हूअं आम ॾींहंनि में इस्तिग़फ़ार कंदा हुआ पर बिलख़ुसूस इन ॾींहंनि में वधीक इस्तिग़फ़ार कंदा हुआ। जीअं साईं मुफ्ती साहब हदीस में पेश कई त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान आहे, जीअं ई आख़िरी ॾहों शुरू थींदो हो तॾहिं पाण सगोरा जेका हुआ अहया लैलहू व अइक़द अहलहू, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी जेका राति हूंदी उहा असां जागी गुज़ारींदा हुआ, पंहिंजे घर वारनि खे बि बेदार कंदा हुआ। उहा शद मेज़र उहे कमर बस्ता थी करे सॼी राति अल्लाह ताला जी इबादत कंदा हुआ, इस्तिग़फ़ार कंदा हुआ, तौबा कंदा हुआ। तव्हां त सही नमूने सां रमज़ान मुबारक जी बरकतनि खे समेटे सघिजे ऐं इंसानु पंहिंजे पाण खे बख़्शाराए सघे। बहुत ही खूबसूरत अंदाज़ में ॿुधाइनि। त असां जेको बोर्ड आहे चांवरनि जो जेको असांजो पुलाउ जो उहो तयारु थी चुको आहे। हाणे अली भाई हिन में पाणी जी मां केतिरो? तक़रीबन मूं वटि 4 कप चांवरनि जा आहिनि त उन्हनि जो असां डबल इस्तेमालु कंदासीं त 8 कप पाणी जो 8 कप पाणी मां जी 8 कप पाणी जो हिन में वेंदा। हाणे हिन में उॿारे ईंदो, हिन खां पोइ हीअ चांवर ज़बरदस्त पिया आहिनि। मूं वटि चांवर मां तक़रीबन अधु कलाकु पहिरियों पुसाए रखिया हुआ। अधु कलाकु पुसाइणो आहे ऐं छो जेतिरो तव्हां पुसाईंदा एतिरो चांवर असांजो खिले थो नज़र ईंदो। त हीअ पाणी जो थोरो उॿारे ईंदो, हिन खे पाणी खां पोइ चांवर में विझी तक़रीबन 10 मिंट हिन खे उॿारो हूंदो सुठो तरीक़े सां, पोइ असां दम ते रखे छॾींदासीं। सही आहे। अॼु असांजी रेसिपी जेका आहे तलो जी तावन सां आहे ऐं चिकन में जेको आहे सो पुलाव आहे ऐं इनशाला जी अफ़्तारी जेकी आहे 27 रमज़ान जी। सो माशाल्लाह उहा असां अॼु अख़्तियार कयूं पिया। असांजे KTN जी स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं उन प्लेटफॉर्म ते जेके बि असांजा महिमान गेस्ट लाइ सभिनि लाइ अफ़्तारी माशाल्लाह तयारु थियण वारी आहे। उन खां पोइ शीरो जेको आहे उहो बि इनशाला गॾु करे इनशाला असां जेके गेस्ट आहिनि सभई मिली करे अफ़्तारी कंदासीं। सो माशाल्लाह हाणे हिन में चांवर जेके आहिनि थोरो पाणी गरम थियण खां पोइ चांवर विझिबा ऐं तेसिताईं असां रेडी थी वठे तेसिताईं नात ई ॿुधी था वठूं। जी जी बिल्कुलु नात जी तरफ़ ईंदासीं, छो जो इहो उहो ज़िक्र आहे जेको अल्लाह ताला आसमान ते फ़रिश्तनि सां गॾु पाण फ़रमाईंदा आहिनि। बिल्कुलु नात खां असां सां मौजूदु आहिनि अशफ़ाक़ बशीर साहब। मां उन्हनि सां गुज़ारिश कयां थी त उहो दुरूद पाक जो नज़रानो पेश कनि। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह। तारीफ मैं जो करता हूँ खैरुल अनाम की, इज़्ज़त बुलंद होती है मेरे कलाम की। तारीफ मैं जो करता हूँ खैरुल अनाम की, इज़्ज़त बुलंद होती है मेरे कलाम की। मेरी लहद मिलाएंगे सबकी लहद मिलाएंगे, तशरीफ मुस्तफा मेरी लहद मिलाएंगे,
बना रहा हूँ दुरूद और सलाम की, आदत बना रहा हूँ दुरूद और सलाम की। ए जज़्बे शौक़ तूने बड़ा मर्तबा दिया, सबको दरे रसूल का मंगता बना दिया। ए जज़्बे शौक़ तूने बड़ा मर्तबा दिया, हमको दरे रसूल का मंगता बना दिया। उनकी नवाजिशों को, उनकी नवाजिशों को, उनकी नवाजिशों को कैसे करूं बयां, उनकी नवाजिशों को कैसे करूं बयां। खैरात लेने आए थे सुल्तान बना दिया, खैरात लेने आए थे सुल्तान बना दिया। मेरी नजर में कौन ये जी एहतराम है, कांधे पे कमली हाथ में कौसर का जाम है। मेरी नजर में कौन ये जी एहतराम है, कांधे पे कमली हाथ में कौसर का जाम है। आवाज तेज कर दो, आवाज तेज कर दो, आवाज तेज कर दो दुरूद और सलाम की, आवाज तेज कर दो दुरूद और सलाम की। इस वक्त लब पे मेरे मोहम्मद का नाम है, इस वक्त लब पे मेरे मोहम्मद का नाम है। उठी नजर तो उनके करम पर ठहर गई, दिल क्या संभल गया, मेरी किस्मत संवर गई। उठी नजर तो उनके करम पर ठहर गई, दिल क्या संभल गया, मेरी किस्मत संवर गई। हिजरे नबी में कहाँ बेअसर गई, हिजरे नबी में कहाँ बेअसर गई। तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई, तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, तमामु बहितरीन। साईं मुफ्ती डॉक्टर इमामुद्दीन साईं तव्हांजी तरफ़ अचूं था। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतुल क़द्र जी राति पाण साईं कीअं मतिलबु मल्हाईंदा हुआ, गुज़ारींदा हुआ, ऐं असांखे उन मां कहिड़ो अमली नमूनो मिले थो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इहो साल हा साल खां मामूल हुयो, लैलतुल क़द्र खे पाइण जे लाइ पाण एतिकाफ़ में वेहंदा हुया, हमेशह एतिकाफ़ में वेहंदा हुया। ऐं एतिकाफ़ जो जेको आहे मेन पर्पज़ अलाह जे लाइ पंहिंजे पाण खे हिकिड़ो हवाले करिणो आहे, डेडिकेट करिणो आहे। पर मोतकिफ़ चूंकि मस्जिद में एतिकाफ़ जी जॻह ते अलाह जो महिमान थिए थो पियो, त पोइ उहो अगरि मस्जिद में उन राति सुतो बि पियो हूंदो त बि उलमा लिखनि था त उनखे लैलतुल क़द्र जो अजुर जेको आहे सो अलाह सुब्हानो व तआला अता फ़रमाईंदो। त हिकिड़ो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो मामूल हो त पाण एतिकाफ़ कंदा हुया
ऐं एतिकाफ़ में हुजण जे करे उहो पूरो वक़्तु जेको आहे इबादत में लॻाईंदा हुया। त जनरली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको न रमज़ान में इबादत जो मिक़दार वधाए छॾींदा हुया, पर जेके इकाई रातूं हूंदियूं हुयूं उन्हनि इकाई रातुनि में अञा वधीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं साईं जन फरमायो त जेको आहे जाॻण जो अमल ऐं जेको आहे इबादत जो अमल कमर बस्ता थी वेंदा। नबी करीम ऐं पंहिंजे घर वारनि खे बि जेको आहे न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल में जेको आहे न लॻाईंदा हुया। त ऐं इन हूअं त राति में घणी इबादतूं आहिनि, सभई इबादतूं माण्हू करे उन में जेको आहे न सभ खां जेको तरीक़ो आहे इहो त जेको आहे सो इशा जी नमाज़ बाजमात सां पढ़िजे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि मामूल हुयो, ऐं फजुर जी नमाज़ बि जमात सां पढ़िजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं केरु लैलतुल क़द्र में इशा जी नमाज़ जमात सां पढ़े ऐं फजुर जी नमाज़ बि जमात सां पढ़े त बि उनखे हिकिड़े क़िस्म जी लैलतुल क़द्र जो कुझु न कुझु हिसो जेको आहे अल्लाह सुब्हानहु व तआला अता फ़रमाए छॾींदो। त पोइ इहो जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तर्ज़ अमल आहे उहो असांखे सबक़ु थो ॾिए त असां इन राति जी क़दुरु कयूं, इन में जेको आहे न सदको ख़ैरात बि कयूं, ज़िक्र अज़कार कयूं, इस्तग़फ़ार कयूं, क़ुरान करीम पढ़ूं। हाणे त चूंकि एतिकाफ़ शुरू थी वियो आहे, न त अगरि इस्तिताअत हुई त माण्हू मसनून एतिकाफ़ जेको आहे उन में बि वेहण जो इतमामु करे अलाह जी महिमानीअ में अचे त उन सां जेको आहे असांखे इंशा अल्लाह ताला जेको आहे एतिकाफ़ लैलतुल क़द्र जी जेका बरकत आहे उहा वधि खां वधि नसीब थींदी। माशाअल्लाह माशाअल्लाह आमीन। गुफ्तगू जो सिलसिलो त रहंदो, लेकिन असां सां गॾु महिमान जेके मौजूदु आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा मैमूना बतूल साहिबा सां गुज़ारिश आहे त वो नातिया कलाम पेश कनि। जी बिस्मिल्लाह कजो। खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना न आली। खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना न आली। कतारे लगाए खड़े हैं सवाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली। कतारे लगाए खड़े हैं सवाली, खुला है सबके लिए बाब रहमत। मैं पगले जब मदीने गया था, मैं पगले जब मदीने गया था, तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। वो दरबार सचमुच मेरे सामने था, अभी तक तस्वीर था जिसका ख्याली। और मैं एक हाथ से संभाले हुए था, तो थी दूसरे हाथ रोजे की जाली। दुआ के लिए हाथ उठते तो कैसे, न ये हाथ खाली न वो हाथ खाली। मैं उस आस्ताने हरम का गदा हूँ, मैं उस आस्ताने हरम
से कम मत समझना, मेरा सरगशायान ताजे बिलाली खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना न आली, मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। किचन में असां अचूं था, शीरो जेको आहे वो मां ठाहियां मुंहिंजे ख्याल में। बिल्कुल बिल्कुल। पर मां तव्हांखे चयो न, तव्हां मूंखे ॿुधाईंदा वेंदो, मां ठाहींदो हूंदुसि। ज़रूर ज़रूर। हाणे तव्हां मूंखे ॿुधाईंदा वेंदो। चांवर माशाल्लाह ॿुधाए छॾिया, माशाल्लाह दम ते अची चुका आहिनि। कैमरो असांजो ॾेखारे, माशाल्लाह ॾिसो त ज़बरदस्त खुशबू आहे। तलो कुकिंग ऑयल असांजे स्टूडियो में खुशबू सॼी थी वई आहे। जी हाणे असां मुस्लमान भाइरो थोरो इंतज़ारु कयो वञा, बिल्कुलु थोरो टाइम आहे। असां हाणे शीरो ठाहींदासीं, तलो बनास्पति में ठाहींदासीं, ऑयल में कोन ठाहींदासीं। ऐं तलो बनास्पति एतिरो ज़बरदस्त गिहु आहे जो तव्हांखे देसी गिह जी खुशबू आणींदो आहे। सो असां हिन में 3 खां 4 चम्मच जेके आहिनि असां तलो कुकिंग ऑयल विझंदासीं, बनास्पति विझंदासीं। जी सॉरी 1 स्पून। अच्छा घणा स्पून विझंदासीं? 4 स्पून। 4 स्पून ठीकु आहे। छो जो असांजो 1.5 कप सूजी आहे। हा ॾेढ कप सूजी आहे असां वटि। जी शीरो असांजो तयारु थियण वारो आहे। जी अचो तव्हांखे हाणे ॿुधाईंदो वञा। हीअ नंढा फोटा पिया आहिनि, 4-5 नंढा फोटा आहिनि, हिन जो असां नंढा फोटा आहिनि टोड़े जा दाणा अलॻि करे छॾिया आहिनि ताकी खुशबू अचे। ठीकु आहे। हीअ जेके मथां जो कवर हूंदो आहे इहो बि माना हुजे, ठीकु आहे, बिल्कुलु गॾु हुजे ताकी खुशबू। हाणे असां हिन में जी जी हा ही चम्मच बिल्कुलु थोरो मिक्स कयो वञे, खुशबू ईंदी। हिन खां पोइ असां जेका आहे ज़बरदस्त थोरो बसि तव्हां पंहिंजो कपिड़ा बचाइजो थोरो छिंडनि खां। हा थोरी हाणे माशाल्लाह खुशबू अची वई। हाणे ख़बर कीअं पवंदी त मां कुकिंग कई आहे? बिल्कुलु बिल्कुलु आहे। लॻे थो अॼु भाभी खे चई आया आहिनि त ज़रूरु ॾिसजो मां कुकिंग कंदुसि। हा थी सघे ऐं अॼु मां थी सघे राउंड ते वञा बि सही ॻाल्हि। इंशाल्लाह इंशाल्लाह। जी मां हीअ 1.5 कप सूजी आहे, हिनखे छाणे सुठे तरीक़े सां। ठीकु आहे। हाणे हिन में विझंदासीं। हाणे हिनखे असां भुञंदासीं, बाहि असां घटि कंदासीं ताकी सड़े न। सही आहे। आस्ते हा हल्के हल्के असां हिनखे भुञंदासीं जेसीं सूजी जी खुशबू हूंदी। हुनखां पोइ असां हीउ शीरो ठाहे रखियो आहे, तक़रीबन 4 खां 5 कप हिन में पाणी आहे ऐं 1.5 कप सूजी आहे त असांजो डबल जेको आहे न खंडु विझंदासीं। तक़रीबन 3 कप खंडु विझंदासीं। त हीउ शीरो तयारु करे विधो आहे। थोरो हिन में ज़रदे जो कलर कयो आहे, असांखे कलरफुल शीरो ठाहिणो आहे। जी जी हिन में महिनत घणी करणी पवंदी आहे, हिनखे घणो भुञणो पवंदो आहे। जी हा महिनत वारो कमु। अच्छा ठीकु आहे। जी जेसीं भुञे थो तेसीं को असां नात या साईं सां। जी जी बिल्कुलु नात बि ॿुधंदासीं ऐं इनशाल्लाह असांजी ॻाल्हियूं बि हलंदियूं ऐं तव्हांजे जेको आहे सो किचन में बि रेसिपी तयारु थींदी। पर हिते ब्रेक वठूं था नंढड़ी, ब्रेक खां बाद में वरी हाज़िर थियूं था। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो महिमान रमज़ान। खुश आमदी तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। माशाल्लाह पहिरें खां पहिरियां असां किचन में हुआसीं ऐं अॼु असांजो किचन में तव्हांखे वरी ॿुधाईंदा हलूं त पुलाव ठही रहियो चिकन में ऐं शीरो ठही रहियो आहे। कुझु मां हेल्प करे आयो आहियां ऐं वधीक मूं चयो हाणे वधीक तव्हां पाण महिनत कयो भाई रोज़ानो वग़ैरह। ऐं माशाल्लाह प्रोग्राम खे असां कंटिन्यू कयूं था, अॻिते वधायूं था। त हिन वक़्तु जेके नवनि महिमाननि जॉइन कयो आहे सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब मोहतरम इमरान अली नक्शबंदी साहब, अस्सलाम वालेकुम।
और इसी के साथ हमारी साथ दूसरी मेहमान मौजूद हैं फ़ातिमा शाहिद साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसे आप? ठीक हैं जी? बिल्कुलु। त नातो त ॿुधंदासीं, बिल्कुलु साईं जी तरफ़ ईंदासीं, डॉक्टर साहब जी तरफ़ ईंदासीं अॼोकी रात जे हवाले सां। त मां साईं इहो तव्हांखे पुछणु चाहींदुमि त लैलतुल क़द्र जी राति में कहिड़ियूं इबादतूं ख़ासि तौर ते करणु घुरिजनि त जीअं उन राति जूं बरकतूं असांखे हासिलु थी सघनि? तमामु ज़बरदस्त सुवालु आहे साईं। लैलतुल क़द्र में ख़ासि तौर ते जेका इबादत आहे उहा सभ खां पहिरीं त इशा जी ऐं फजर जी नमाज़ बाजमात अदा करण जो इहतमामु कजे। सही। इहो हिकिड़ो घटि में घटि सफ़ा घटि में घटि दर्जो आहे लैलतुल क़द्र जो सवाबु हासिलु करणु ऐं पाइण जो हदीस में ईंदो आहे त अगरि केरु माण्हू इशा जी नमाज़ उन राति बाजमात अदा करे ऐं फजर जी नमाज़ बि बाजमात अदा करे त अल्लाह सुब्हानो व तआला उनखे पूरी राति जो सवाबु अता फ़रमाईंदो आहे। त सभ खां पहिरीं त जेको आहे न इशा ऐं फजर जी जमात सां नमाज़ पढ़ण जो इहतमामु करिणो आहे। ऐं असांजूं माइरूं भेनरूं जेके आहिनि उहे पंहिंजे घर में अदा कनि थियूं नमाज़ूं, त उहे मगर उहो नमाज़ टाइम सां अदा करण जो इहतमामु कनि। ऐं ॿिए नंबर ते जेका लैलतुल क़द्र में इबादत घणे खां घणी आहे उहा आहे क़ुरान करीम जी तिलावत। क़ुरान करीम खे जेको आहे न लैलतुल क़द्र सां हिकिड़ी ख़ासि मुनासिबत आहे। जीअं मां तव्हांजे साम्हूं सूरत पढ़ी इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र, त अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमाइनि था त असां क़ुरान करीम खे लैलतुल क़द्र में नाज़िल फ़रमायो, नाज़िल फ़रमाइणु शुरू कयो। त उनजे करे क़ुरान खे लैलतुल क़द्र सां शब क़द्र सां तमामु घणी मुनासिबत आहे। उनजे करे क़ुरान करीम जी कुझु न कुझु तिलावत ज़रूरु कजे इन राति में। पंहिंजी इबादत में क़ुरान जी तिलावत जो हिकिड़ो टाइम रखणु खपे। ऐं उन खां अलावा जेको आहे जेका इन राति में इबादत आहे उहा इहा त अलाह जी तस्बीह वधि खां वधि कजे। उहा ला इलाहा इल्लल्लाह बि थी सघे थी, सुबहान अल्लाह जी तस्बीह थी सघे थी, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, या सुबहान अल्लाहि व बिहम्दिही, सुबहान अल्लाहिल अज़ीम, या इन क़िस्म जूं ॿियूं जेके बि तस्बीहात आहिनि उन्हनि जो बि इहतमामु कजे। ऐं उन में कोशिशि कजे त हिकिड़ो ख़ासि नंबर फिक्स करे पोइ उन सां कजे। उन सां फ़ाइदो इहो थींदो त माण्हूअ खे जेको आहे न सुस्ती न थींदी, बल्कि उन नंबर खे पूरे करण जे करे माण्हू जेको आहे न इबादत में पंहिंजे पाण खे वधि खां वधि मशग़ूल रखंदो। ऐं चूंकि लैलतुल क़द्र जी राति जेको आहे मग़फ़िरत जी राति आहे, तौबा इस्तग़फ़ार जी राति आहे। अल्लाह साईं असांखे ॾिनी इन जे लाइ त जीअं असां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठी करे बख़्शिश करायूं। त उन जे करे इन राति में कसरत सां इस्तग़फ़ार पढ़णो आहे असांखे वधि खां वधि। ऐं चूंकि इन राति में हर इबादत जेका आहे उहा 83 साल इबादत जो सवाबु कैरी करे थी पई। उन जे करे इन राति में उलमा तरग़ीब ॾियनि था त तव्हां कुझु न कुझु पंहिंजे इस्तिताअत जे मुताबिक़ सदको ख़ैरात बि कयो। छो त उहो सदको ख़ैरात करण जो ईअं आहे जीअं तव्हां गोया कि 83 सालनि ताईं उहो सदको ख़ैरात अल्लाह जे रस्ते में कयो आहे। उन जे करे कुझु न कुझु सदको ऐं ख़ैरात वग़ैरह ॾियण जो बि इहतमामु करणु खपे। इहे कुझु इबादतूं आहिनि जेके माण्हू एतिकाफ़ में आहिनि त एतिकाफ़ बि उन सां गॾु आहे। जेकॾहिं एतिकाफ़ में न आहिनि त माण्हू नफ़ली तौर ते बि हिकिड़ी राति लाइ एतिकाफ़ जी नियत करे करे उहा राति मस्जिद में क़याम करे सघे थो। असांजूं माइरूं भेनरूं घर में नफ़ली एतिकाफ़ जी नियत करे उहा राति नफ़ली एतिकाफ़ बि करे सघनि थियूं। इहो हुननि जे अजुर ऐं सवाब खे वधाए छॾींदो इंशाअल्लाह। आमीन आमीन। अल्लाह साईं असांखे बसि उहा हिमत ऐं उहा ताक़त उहा कुवत अता फ़रमाए ऐं वधि खां वधि असां कोशिशि हूंदी आहे त इहो वक़्तु जेके राति हिकु अज़ीम हिकिड़ी राति आहे ऐं अल्लाह साईं बसि वधि खां वधि पंहिंजे अॻियां झुकण जी, पंहिंजे अॻियां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं वधि खां वधि दुरूद सलाम पेश करण तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजी इबादत में वक़्तु गुज़ारे। अॻिते हलूं था, असां प्रोग्राम खे वधायूं था। असां सां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि इमरान नक्शबंदी साहिब, उन्हनि सां गुज़ारिश आहे त उहो नातिया कलाम पेश कनि असांजी ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। जहाँ भर के हसीनों से मुहम्मद खूबसूरत है, जहाँ भर के हसीनों से मुहम्मद खूबसूरत है, जहाँ पर के हसीनों से मुहम्मद
मोहम्मद खूबसूरत हैं, फलक के सब मकीनों से मोहम्मद खूबसूरत है, फलक के सब हसीनों से मोहम्मद खूबसूरत हैं। गुलिस्तानों के दामन जब भरे होते हैं फूलों से, गुलिस्तानों के दामन जब भरे होते हैं फूलों से, चमन के उन महीनों से मोहम्मद खूबसूरत है, फलक के सब मकीनों से मोहम्मद खूबसूरत है। बचाए डूबने से जो किनारे वो अता कर दे, करम के सब सफीनों से मोहम्मद खूबसूरत है। कोई जैसा भी दिखता हो, कोई प्यारा हो जितना भी, कोई जैसा भी दिखता हो, कोई प्यारा हो जितना भी, हुस्न के सब करीनों से मोहम्मद खूबसूरत है, हुस्न के सब करीनों से मोहम्मद खूबसूरत है। चलो कदमों में सर रख कर नबी पर वार दे रहबर, हमारी इन जबीनों से मोहम्मद खूबसूरत है, फलक के सब मकीनों से मोहम्मद खूबसूरत है। सुभान अल्लाह माशाल्लाह, वॾी ख़ूबसूरत अंदाज़ में इमरान अली नक्शबंदी साहिब पंहिंजी अक़ीदत निछावर करे रहिया हुया ऐं हिकिड़ो समा बणिजी वियो ट्रांसमिशन में। बिल्कुलु जी छो जो इहे जेके घड़ियूं ईंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं ईंदियूं आहिनि न, बिल्कुलु बिल्कुलु बार बार न ईंदियूं, कॾहिं कॾहिं असांजी महफ़िल में कॾहिं कॾहिं समा ठहिजी वेंदो आहे। पाण बि माशाल्लाह सॼो महीनो गॾु हुआसीं त कॾहिं कॾहिं समा पइजी वेंदो हो। सो माशाल्लाह किचन में 2 मिंट हलूं था ऐं असांजो शीरो माशाल्लाह शीरो रेडी आहे, तव्हां ॾिसी सघो था। अली भाई ॾेखारे ज़बरदस्त कलर जी ऐं ख़ुशबू एतिरी अची रही आहे तलो बनस्पति गिह जी, जो ईअं लॻे थो कि देसी गिह में असां ठाहियो आहे। ऐं माशाल्लाह जो कलर ऐं ख़ूबसूरत जो लुक ॾिसो तव्हां। क्या बात है, क्या बात है। अच्छा डिश आउट या ॿई था न कयूं? न बस अञा थोड़ी देर में, अञा 5 मिनट के दम ते रखंदासीं ऐं इंशाल्लाह पोइ डिश आउट कयूं था थोड़ी देर में। अच्छा ॿई माना बाद में डिश आउट कंदो? ऐं थोरो टाइम आहे शीरो में? बिल्कुलु बिल्कुलु, माना तव्हां असां सां गॾु ई हो न अॼु? बिल्कुलु गॾु ई आहियूं। ठीकु आहे, ओके। अचूं था साईं मुफ्ती जान मोहम्मद साईं तरफ़ हलंदासीं। सो
साईं सां कुझु गुफ़्तगू करे वठूं, कुझु कचहरी करे वठूं। जी हरीश। इन्हनि खां असां सवाल कंदासीं त अॼु जे दौर में ख़ासि तौर नौजवान नस्ल खे लैलतुल क़द्र जी अहमियत सम्झाइण ऐं उन मां अमली फ़ाइदो वठण लाइ असांखे छा करणु घुरिजे? बिल्कुलु इन हवाले सां जीअं त असां इहो बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे त जेका असांजी नौजवान नस्ल आहे या जेके मुस्तक़बिल जा महिमार आहिनि इहे सोशल मीडिया वग़ैरह जे इस्तेमाल में तमामु वधीक इस्तेमालु करे रहिया आहिनि। सो यकीनन सोशल मीडिया जा बेशुमार फ़ाइदा बि आहिनि, जीअं मुस्बित उनजो इस्तेमालु कयो वञे त इहो दुरुस्त आहे। पर हे जेके अज़ीम घड़ियूं आहिनि इन्ही घड़ियुनि में थोरो इंसान इन्ही सोशल मीडिया खां पासो करे इन्हनि घड़ियुनि मां भरपूर तरीक़े सां फ़ाइदो खणे। छो जो क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इंसानो कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे अहल वारनि खे उन बाहि खां बचायो। उन बाहि खां बचाइण जे लाइ इहो लाज़िम ऐं ज़रूरी आहे त असां उन्हनि जी अहिड़ी तरबियत ऐं परवरिश कयूं जंहिं तरबियत जो नतीजो इहो हुजे त जेके अहिड़ा अज़ीम ॾींहं अचनि था जीअं माह मुबारक रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे या 21 जूं रातियूं आहिनि या क़द्र वारी राति आहे, तव्हां त उन तरबियत जो इहो नतीजो हुजे त अहिड़ी रातियुनि में उहे दुरुस्त तरीक़े सां पंहिंजे वक़्त जो मसरफ़ कनि, पंहिंजे वक़्त जो ज़िया न कनि, पंहिंजे वक़्त जो दुरुस्त इस्तेमालु कनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानी, कंहिं बि मुस्लमान जे इस्लाम जी ख़ूबी मंझां इहा ॻाल्हि आहे त उहो लायानी ऐं फज़ूल शयूं छॾे ॾे। इन जे करे इमाम शाफ़िई रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे थो, उहे फरमाइनि था त इहो हिकिड़ो पैगम्बर जो फरमान जेको आहे सो सुलुसुल इस्लाम आहे, माना इस्लाम जे 3 हिसे जे बराबरि आहे। पाण सगुरनि इन हिकिड़े फरमान में इस्लाम जो 3 हिसो बंदि करे छॾियो आहे। छो त असां गौर करियूं त असां 24 कलाकनि में केतिरा अहिड़ा कम कंदा आहियूं जंहिंजो असांजे दीन खे को फ़ाइदो न आहे न दुनिया खे को फ़ाइदो आहे। उन में वॾो मिसाल असां वटि इहो मुख़्तलिफ़ एपूं आहिनि, सोशल मीडिया जो बेअंदाज़ इस्तेमालु आहे, घणो इस्तेमालु आहे। सो नौजवान नस्ल खे इहा शइ जे सम्झाइजी वञे त उन्हनि जी तरबियत अहिड़े नमूने सां माइट कनि, वालिदैन ऐं असातिज़ा इकराम कनि तां त उहे इन्हनि शयुनि जे बजाए इन्हनि अज़ीम घड़ियुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॾे रुजू कनि ऐं तौबा ऐं इस्तिग़फ़ार कनि ऐं इन तरीक़े सां वधि में वधि अल्लाह जे तरफ़ां इहे जेके रहमत ऐं बरकत जूं घड़ियूं आहिनि उन खे समेटे करे पंहिंजी आख़िरत आजी कनि ऐं जहन्नम खे आज़ादी करे वठनि ऐं पंहिंजे इस्तिग़फ़ार ऐं कसरत सां इहे कनि। ज़बरदस्त, तमामु बहितरीन ॻाल्हि कई आहे। त बाक़ी असां जेके पंहिंजे औलाद खे उहा तरबियत ॾींदासीं नंढे हूंदे खां ई न, जी जी हू पाणे जीअं हू वॾा एज में थींदा वेंदा त उन पासे अची वेंदा, जहिड़े पासे असां खणी वेंदासीं त उन पासे अची वेंदा ऑटोमेटिकली। सो माशाल्लाह प्रोग्राम खे असां अॻिते वधाईंदासीं। असां सां सना ख़ान मुस्तफ़ा बि गॾु आहिनि असांजे ट्रांसमिशन में। जी जी बिल्कुलु, असांखे जीअं जॉइन कयो आहे फ़ातिमा शाहिद साहिबा, हुन सां दरख़्वास्त आहे त नातिया कलाम पेश कनि असांजी ट्रांसमिशन में। नबीना सल्ली अला मुहम्मदिन, मुझ में उनकी सना का सलीका कहाँ, मुझ में उनकी सना का सलीका कहाँ, वो शहीदो जहाँ वो कहाँ, मैं कहाँ, उनका मदहा सरा खालिक़े नवा, वो रसूले ज़मां वो कहाँ, मैं कहाँ, मुझ में उनकी सना का सलीका
कहाँ उनके दामन से वाबस्ता मेरी नजात और उन पे कुर्बान मेरी हयातों ममात उनके दामन से वाबस्ता मेरी नजात और उन पे कुर्बान मेरी हयातों ममात और मैं गुनहगार वो शाफ़ई आसियाँ बेकसों की अमा वो कहाँ मैं कहाँ उनका मदहा सरा खालिक़ीन वो रसूल ज़मान वो कहाँ मैं कहाँ और वो मदीना नगीना है जो इश्क़ और वो मदीना भरम जो बना फर्श का वो मदीना नगीना है जो इश्क़ और वो मदीना भरम जो बना फर्श का और वो मदीना जहाँ रहमतें बेकरार मैं भी पहुँचूं वहाँ वो कहाँ मैं कहाँ मुझ में उनकी सना का सलीका कहाँ सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कई तो मुझ में उनकी सना का सलीका कहाँ वो कहाँ मैं कहाँ ऐं यकीनन एहतिशाम ये सनाख़ान मुस्तफ़ा जेके हूंदा आहिनि ये चुनियल लोग हूंदा आहिनि जेके सनाख़ानी कंदा आहिनि लेकिन हिन टाइम हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु थिए थो काॾे वञिजो न असां सां रहिजो ॾिसंदा रहो महिमान रमज़ान नाज़रीन निकता वो भी है खुश आमदी तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन 27 रमज़ान मुबारक जो अॼु माशाल्लाह ॾियारो आहे ऐं असांजी गुफ़्तगू बि अॼु हली रही आहे त असांखे 27 रमज़ान मुबारक जी राति 27 रमज़ान मुबारक जो जेको ॾींहुं आहे
असांखे रोज़ा बि आहिनि, उन खां पोइ इबादत त कयूं पिया, पर असांखे उन खां वधीक कीअं राति गुज़ारणु घुरिजे। सो उन करे असांजी उहा बि गुफ़्तगू जारी आहे ऐं असां सां सना ख़ान मुस्तफ़ा बि गॾु आहिनि। ऐं जी जेके महिमान जॉइन कयो आहे सैयदा अलीमुन्निसा, अस्सलाम वालेकुम। जी तव्हां गुफ़्तगू जो सिलसिलो मां इहो बरक़रार चवां त किचन में हलंदासीं त असांजी रेसिपी आहे उहा डिश आउट थी चुकी आहे। सो अली भाई चिकन जो पुलाव ऐं शीरो शीरो बि तयारु भई आहे। असांजे नाज़रीन खे बि ॾेखारियो ऐं असां जेके हाज़रीन आहिनि उनखे बि ॾेखारियो। असांजी निगाहूं तव्हां ॾांहुं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, हीउ शीरो माशाल्लाह डिश आउट थी चुको आहे। मथां गार्निशन जे लाइ मां पिस्ता बादाम विधा अथमि ऐं हीअ असांजो पुलाव माशाल्लाह मुर्गी जो पुलाव जेको आहे क्या बात है, उहो बि रेडी आहे माशाल्लाह। ज़बरदस्त। असांजो रेसिपी ॿई जेके आहिनि उहे तयारु थी चुकियूं आहिनि जी। ऐं बसि हाणे अफ़्तारी जो टाइम थींदो त पोइ अमीर मुंहिंजी पारत इहो मुंहिंजे लाइ थोरो बिरयानी रखिजो। बिल्कुलु हिन वक़्तु सभु जेके घर में ख़वातीन हूंदियूं उहे किचन में ई मौजूदु हूंदियूं ऐं इफ़्तार टाइम जो अहिड़ो आहे, इत्माम हा। करे रहियूं हूंदियूं। हा मां टाइम अहिड़ो हूंदो आहे त जेके आहे न केटिंग जी स्क्रीन बि ऑन हूंदी आहे ऐं नातू बि हलंदियूं पयूं आहिनि, गुफ़्तगू बि असां ॿुधंदा रहंदा आहिनि, किचन में कमु बि हलंदो रहंदो आहे। असांजे घर में बि थींदो आहे न, किचन में लाउंज में टीवी हलंदी पई आहे, पोइ मुंहिंजी जेकी अम्मी आहे उहा ॿुधाईंदी आहे त मां टीवी हलाए छॾंदी आहियां, पोइ बसि किचन में कमु बि हलंदो पियो आहे। पोइ जंहिंमहिल नात ईंदी आहे कंहिंमहिल तव्हां पढ़ंदा आहियो त मां अची पोइ बीह रहंदी आहियां माशाल्लाह सां। प्रोग्राम खे असां कंटिन्यू कयूं था। साईं डॉक्टर साहिब तरफ़ ईंदासीं। रमज़ान जे आख़िरी 10 रातिनि में लैलतुल क़द्र खे ॻोल्हण जी हिदायत छो ॾिनी वई आहे असांखे, उन में कहिड़ी हिकमत जेकी आहे लिकियल आहे? अदा इत्तिशाम तमामु ज़बरदस्त सुवालु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो कई अहादीस मुबारक आहिनि त उन्हनि में हिदायत कयल आहे त तव्हां लैलतुल क़द्र खे रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में तलाश कयो ऐं उन्हनि मां ख़ासि तौर ते 21 रातुनि में जेको आहे सो तव्हां तलाश कयो। बसि इहो अलाह जी हीअ इन जी बहितर हिकमत सम्झी सघे थो। ॾिसो अलाह त इहो बि करे सघे पियो त का हिकिड़ी राति फिक्स करे छॾे हा, उन जी डेट अनाउंस करे छॾे हा त बाबा इहा लैलतुल क़द्र, जीअं असांजी ईद फिक्स आहे, जीअं मुख़्तलिफ़ इवेंट असांजा फिक्स बि आहिनि। पर चूंकि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खां इहो चाहे थो त हू वधि खां वधि इबादत कनि, मुंहिंजी ज़ात ॾे घणे खां घणो रुजू कनि, उन जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला इन राति जे मथां पर्दो विझी छॾियो आहे ऐं जेको आहे सो कुझु निशानियूं अलामतूं ॿुधाए छॾियूं आहिनि त जीअं मुस्लमान जेके आहिनि उहे इन राति जी जुस्तजूअ में तलाश में जेको आहे वधि खां वधि जेको आहे न वक़्तु गुज़ारे। अलाह साईं बुनियादी तौर ते असांखे पंहिंजी इबादत में पंहिंजी निबड़त में रखणु थो चाहे। अगरचे इहा जेको आहे सो ॻाल्हि बि आहे किताबनि में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो हुयो स्पेसिफिकली त भई लैलतुल क़द्र कहिड़ी राति ते थींदी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहा ॿुधाइण जे लाइ घर खां ॿाहिरि निकिता त माण्हुनि खे ॿुधाइनि त भई लैलतुल क़द्र जेको आहे सो अॼु अथव। पर जेको आहे न ॿाहिरि जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता त ॿ मुस्लमान पाण में तकरार कनि पिया, पाण में उन्हनि जी जेको आहे माना जेको आहे पाण में कंहिं मसइले ते इख़्तिलाफ़ कनि पिया, तकरार कनि पिया, जहिड़े टाइप जो थिए पियो सिलसिलो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बजाए उहा शइ ॿुधाइण जे उन्हनि मुस्लमाननि जे तकरार खे ख़तमु कराइण में, उन जी सुलह सफ़ाईअ में मसरूफ़ थी विया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न उहा ॻाल्हि कान ॿुधाए सघिया। त अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे न इहो हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ी त हिकमत इहा आहे त अल्लाह ज़्यादा चाहे थो, पर ॿिए पासे इहो बि सबक़ु आहे त मुस्लमाननि जो तकरार या इख़्तिलाफ़ या झेड़ो झगड़ो जेको आहे न केॾी न वॾी महरूमीअ जो बाइस बि थी सघे थो पियो। सो बहरहाल जेका बि वजह हुजे, पर असुलु मक़सदु त इहो ई आहे जेको असांखे चयल आहे त 21 रातुनि में असांखे जेको आहे न तलाश करणी आहे इन राति खे। ऐं तलाश करण खां वधीक असांजो ऑब्जेक्टिव जेको आहे न उहो इबादत ते फोकस हुजे। कुझु माण्हू वरी इबादत ॾे करण जी बजाय उन राति जे तलाश में जुस्तजो में लॻा पिया हूंदा आहिनि त जो आहे या कान्हे। जेको माण्हू उनखे तलाश कए बग़ैर बि 21 रातुनि में इबादत कंदो, कसरत सां इबादत कंदो त उनखे त सवाबु मिलंदो ई मिलंदो न। त उनजे करे उन राति जो जियूं अलामतूं मिलणु वॾी वॾी सआदत जी ॻाल्हि आहे, पर उन खां वधीक अहम ॻाल्हि आहे त उन राति में पंहिंजे पाण खे अलाह जी इबादत में मसरूफ़ करिणो आहे। जी जी हिन ॻाल्हि में इहा बि ॻाल्हि असांजी शामिलु थी सघे थी त उझो रखण जो मक़सदु इहो आहे त तव्हां त वधि में वधि रग़बत पैदा थी। जीअं साईं जिन इहा हदीस पेश कई आहे त पाण सगोरा ऐलान करण लाइ अचनि पिया त उन मुस्लमान जो तकरार थी वियो, उनजी ठाह ऐं सुलो सफ़ाई जे अंदरि पाण सगोरनि उहा राति विसरी वई, विसारजी वई, पोइ पाण सगोरा न ॿुधाए सघिया। ऐं इन में बि इहा हिकमत आहे
त वधि में वधि रग़बत कनि ऐं वधि में वधि इन जी ॻोल्हा जे बजाए इबादत ॾांहुं रुजू कनि ऐं रग़बत कनि। इहा इन में हिकमत आहे। बिल्कुलु अहले इल्म इहो लिखनि था पंहिंजी किताबनि में। साईं बिल्कुलु मां त इहो चवंदो आहियां त असांखे इहा ख़बर आहे त इबादत राति अहिड़ी आहे, असांखे केतिरी इबादत करणी आहे इंसान खे पाण ख़बर हूंदी आहे त वधि खां वधि जेतिरो इस्तग़फ़ार करे, तिलावत कलाम पाक करे, नफ़िल पढ़े, मस्जिद में वक़्तु गुज़ारे त उहो असां लाइ बहितरी आहे। सो हलूं था जी। सैयदा अलीमन निसा नातिया कलाम पेश कंदी। जी बिस्मिल्लाह कजो। मेरा कदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से, मेरी जुबान पे आका, मेरी जुबान पे आका ही तेरा नाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। गुलाम ज़हरा मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा मैं तो अली का नौकर हूँ, हमेशा पंजतनी निस्बत, हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। सुभान अल्लाह माशाल्लाह। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम हुजे। वाकई जॾहिं हाज़िरी जॾहिं लिखियलु हूंदी आहे पैसे ते पाई ते, मुंहिंजे ख़्याल में इहो न हूंदो आहे। जॾहिं हाज़िरी लिखियलु हूंदी आहे हर को चाहींदो आहे त रमज़ान जो महीनो हुजे ऐं उते वञी उमिरो अदा कयां। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त रमज़ान में जंहिं उमिरो कयो उन गोया मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हज कयो ऐं मक़बूल हज जो सवाबु आहे। सो इन करे हर आशिक़ जी तमन्ना हर कंहिंजी हूंदी आहे त रमज़ान जो महीनो हुजे ऐं साम्हूं खाना काबा हुजे, वरी साम्हूं गुंबद ख़ज़रा हुजे, उते वञी करे असां रोज़ा रखूं। त कंहिं आशू लिखियो आहे त हुजे रमज़ान ऐं मां मदीने में हुजां, पीरीअ जे साम्हूं वञी करे सभई रोज़ा रखां। सो इहो को शेर कंहिं नात खां जो पढ़ियलु आहे। सो अलाह साईं खां इहा ई दुआ कंदासीं त जेके बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि, मुस्लमान भेणूं आहिनि,
अल्लाह पाक सभिनी मुस्लमान भाइरनि जी इहा सादत हासिल नसीब फरमाए सभिनी जी खे। बिल्कुलु जीअं त सहरी जेका आहे असांजी मके में थिए ऐं इफ़्तारी मदीने में थिए, इन सां गॾु असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि फ़ातिमा शाहिद साहिबा, इन सां दरख़्वास्त कंदासीं त नातिया कलाम पेश कनि। मूंसां गॾु एहतिशाम बि मौजूदु आहे, मां ज़रूरु तव्हांजी तरफ़ बि ईंदमि, तव्हां सां बि फरमाइश मां कंदमि, लेकिन असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि फ़ातिमा सां गुज़ारिश आहे त नातिया कलाम पेश करे। जी बिस्मिल्लाह कजो। हुज़ूर सा कोई इंतज़ाम हो जाए, हुज़ूर सा कोई इंतज़ाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए। मैं सिर्फ देख लूं एक बार, सुबह तैबा को मैं सिर्फ देख लूं एक बार, सुबह तैबा को बला से मेरी दुनिया में शाम हो जाए, बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए, और तजलियात से भर लूं मैं अपना कासाए जा, तजलियात से भर लूं मैं अपना कासाए जा, कभी जून की गली में कयाम
माशाल्लाह माशाल्लाह। माशाल्लाह, क्या बात है। मुझे एक बात याद आ रही थी कि मेरी भी अभी हाजिर हुई थी कुछ दिन पहले। तो मुझे एक लड़का मिला, बिल्कुल गरीब था। मैं ऐसे गुंबद देखा था, सामने खड़ा था, बिल्कुल गरीब ही हाल था। मुझे आके बोलने लगा कि आप एहतशाम भाई हैं? मैंने कहा जी मैं वही फ़कीर हूँ अदना। बोला कि अच्छा, मैंने जैसे बोला एहतशाम, बोला जी मैं वही हूँ, तो रोने लग गया। मैंने कहा आप क्यों रोते हैं, क्यों रो रहे हैं आप? यहाँ पे तो आके जो भी आशिक है खुश होता है, आप क्यों रो रहे हैं? बोला कि मैं बिल्कुल गरीब हूँ, एक शॉप पे मैं काम करता था, मेरी तनख्वाह कोई 8,000 रुपये तनख्वाह है। तो बहुत दिल में तड़प थी कि ये कोई गरीब भी मदीने जाता है। तो बोला मैं सरकार को पुकारता, मेरे सरकार मुझ पे करम, या अल्लाह मेरी हाज़िरी नसीब हो। बोला कुछ दिन गुजरे तो हमारा जो सेठ जो मालिक था, उन्होंने बोला कि आप 4 जो काम करते हैं मेरे पास आ जाए, काम है। हमें बिठा दिया, बिठाने के बाद हमारा नाम लिखे और उस पर्ची में डाल दिए बॉक्स में। तो हमने बोला पता नहीं क्या करेगा, निकालेगा पता नहीं क्या। बोला वहाँ से पर्ची उठाई तो वो नाम मेरा आ गया। बोला मुझे देखने लग गया। अच्छा, बोला मैं उसको देख रहा हूँ, मुझे देख रहा है। बोला देखते देखते मुझे बोला कि चलो बेटा आपकी मदीने की तैयारी लग गई है। तो बोला मुझे मतलब कि एतबार नहीं आ रहा, जब मैं मक्का के सामने खड़ा होता हूँ, खाना काबा के सामने खड़ा होता हूँ, तो मैं कभी कभी सोचता हूँ मैं ख्वाब देख रहा हूँ कि हकीकत में खड़ा हूँ। जब यहाँ पे मैं खड़ा हूँ गुंबद खज़ा सामने, तभी भी मैं सोच रहा हूँ कि मैं सामने खड़ा हूँ। बोला मेरी बहुत दूर होटल है। अच्छा भाई बहुत दूर है। बोला 1 घंटे का, मैं ना मतलब पैदल आता हूँ तो 1 घंटा लग जाता है मुझे, वॉकिंग डिस्टेंस। बोला जब यहाँ पहुँचता हूँ तो जब नज़र पड़ती है ना, सारी थकावट दूर हो जाती है। तो अल्लाह आप सबको नसीब फरमाए। असांजी भेण जी हिकिड़ी नात शामिल कंदासीं। सैयदा अली मुन्नी बिस्मिल्लाह। मैं लब कुशा नहीं हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महव इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से, कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से, तैबा के रास्ते में, तैबा के रास्ते में मैं मुंतज़िर खड़ा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। और ये रोशनी से क्या है, खुशबू कहाँ से आई, ये रोशनी सी क्या है, खुशबू कहाँ से आई, शायद मैं चलते चलते, शायद मैं चलते चलते रोज़े तक आ गया हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। दूरियों हाज़िरी में
एक बात मुश्तरक है, दूरी और हाज़िरी में एक बात मुश्तरक है, कुछ ख्वाब देखता था, कुछ ख्वाब देखता था, और कुछ ख्वाब देखता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महवे इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान माशा अल्लाह, माशाल्लाह, माशाल्लाह। साईं जानमो साईं तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं ऐं इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त वरी तव्हांखे ॿिए प्रोग्राम में असां इंशाल्लाह इनवाइट कंदासीं। त नाज़रीन ब्रेक वठूं त नंढड़ी ब्रेक खां बाद में असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो असांजो अफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान।